How to enhance positive thinking or how to enhance optimism. असां पंहिंजी ज़हन में पॉज़िटिव सोच मुसबित सोचूं कीअं आणियूं ऐं असां कीअं कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं जो वधीक पुरउमीद रहूं। जीअं त ॿियनि वीडियोज़ में ॿुधायो त जेके माण्हू ऑप्टिमिस्टिक आहिनि पुरउमीद आहिनि त उन्हनि जी ज़िंदगी बि वधे थी पई, उन्हनि खे दिलि जा दौरा बि घटि थियनि था पिया ऐं हैप्पी रहनि था पिया। ऐं जेके पॉज़िटिव सोच रखनि था उहे जीरो बि घणो रहनि था पिया ऐं ख़ुशि बि रहनि था पिया। साइंस रिसर्च कई, स्टडी कयूं, उन में ॾिठूं त जेके माण्हू ऑप्टिमिस्टिक आहिनि, जेके माण्हू पुरउमीद आहिनि, उन्हनि खे अगरि का बुरी ॻाल्हि ज़िंदगी में थिए थी, को नुक़सानु थिए थो, का तकलीफ़ अचे थी, को जॉब लॉस थिए थो, त उन्हनि जी सोच जेका आहे उहा पॉज़िटिव आहे। उहे सोचनि था त इहा जेका तकलीफ़ आई आहे उहा आर्ज़ी आई आहे, थोरे वक़्त लाइ आहे ऐं इहा हिकिड़ी तकलीफ़ आहे, हिन सां मुंहिंजी ॿी ज़िंदगी त ठीकु थी हले न, ॿियो त हर शइ मुंहिंजी सही थी हले ऐं मां कोशिशि कंदुसि इन सां मुंहुं ॾेई वेंदुसि। उहे पॉज़िटिव रहनि था पिया। ऐं जेके माण्हू पेसिमिस्टिक रहनि था पिया, उहे नेगेटिव सोच कनि था पिया, उहा इहा सोच अचे थी पई त जेकॾहिं को जॉब लॉस थी वियो, का उन्हनि खे जेका तकलीफ़ अची वई त उहे पहिरियों सोचनि था त इहा ॻाल्हि परमनेंट आहे, हाणे बसि इहो ठीकु थींदो ई न। उहे लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि, सदाईं मां ईअं रहंदुसि, सदाईं मूंसां ईअं तकलीफ़ थींदी आहे, सदाईं मूंसां ईअं मसइला थींदा आहिनि। त मसइलनि खे सदाईं सम्झंदा, तकलीफ़ुनि खे सदाईं सम्झंदा ऐं पॉज़िटिव माण्हू उहे मसइलनि खे आर्ज़ी सम्झंदा त सदाईं न आहे ऐं बल्कि उहे पंहिंजी पॉज़िटिव सोचनि जी मुसबित जेका सोच हूंदी त चवंदा सदाईं त ठीकु हूंदा, अॼु इहो थियो आहे मूंसां मसइलो, सदाईं त मां सॼी ज़िंदगी नौकिरी कई आहे, हीअ नौकिरीअ मूंखे लाथो अथऊं, ठीकु आहे ॿी मिली वेंदी, मां हेतिरा सुठी नौकिरियूं त कयूं, मुंहिंजो एतिरो सुठो जेको आहे रिकॉर्ड त आहे। हाणे काफ़ी इहो ज़हन में सुवालु हूंदो आहे त असां पॉज़िटिव कीअं थियूं। भई चवणु त बसि थी वई ॻाल्हि त असां पॉज़िटिव रहूं या पुरउमीद रहूं, कीअं पुरउमीद रहूं, कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं जो वधीक असां पुरउमीद रहूं, पॉज़िटिव रहूं। उन लाइ पहिरियों त इहो असां आइडेंटिफाई कयूं। जॾहिं बि अहिड़ो वाक़ियो थिए थो पियो, असां उन वाक़िए खे जीअं चइबो आहे डायसेक्ट कयूं, उनजो जेको आहे पूरो पोस्टमार्टम उन वाक़िए जो कयूं त भई हीअ थियो छा आहे ऐं मां सोचां कीअं थो पियो। ऐं उन में आइडेंटिफाई कजे त इहो वाक़ई मूंसां मसइलो आहे, वाक़ई मूंसां मसइलो आहे त मां वाक़ई नेगेटिव सोचां थो पियो ऐं अक्सर इन ॻाल्हि में मां पुरउमीदी नथो ॾेखारियां पियो, त हाणे इनखे मूंखे हलु करिणो आहे। हलु करण लाइ हिकु पहिरियों जेको आहे ईअं सोचे त सम्झ त मूंखे ॿिए माण्हू सां इहो वाक़ियो थिए त मां कीअं सलाह ॾियांसि। जीअं मिसाल कंहिंजो जॉब लॉस थिए, नौकिरी हली वञे, ईअं सोचे त मुंहिंजे कंहिं दोस्त जी नौकिरी वञे पोइ मां छा सलाह ॾियांसि। अक्सर माण्हू खे सलाह ॾींदा आहिनि, बाबा का वॾी ॻाल्हि न आहे, इहा हिकु नौकिरी हली वई आहे त भला हिन सां ज़िंदगी त ॿिए कोन वेंदी, ॿी नौकिरी मिली वेंदी न, अप्लाई कबो त थी वेंदो न। त जीअं ॿिए खे सलाह ॾिबी आहे त पहिरियों त पाण खे जेको आहे इहो ज़हन में वेही पाण खे मशवरा ॾिजे, सम्झो त ॿिए सां वाक़ियो थियो आहे। हाणे मिसाल जे तौरु अगरि माण्हू एग्ज़ाम में फेल थी वियो, ऐं नेगेटिव जॾहिं सोच ईंदी माण्हूअ खे त उहा ईंदी त बसि हाणे त मुंहिंजो हर शइ ख़तमु थी वई, मुंहिंजो कैरियर ख़तमु थी वियो, मां सोचियो हिन साल पास थींदुसि त मां हीअं कंदुसि, हाणे पोइ ज़िंदगी मुंहिंजी ख़तमु थी वई। त हू माना उन मसइले खे सम्झंदो त सदाईं लाइ मूंसां मसइलो थी वियो ऐं इहो मसइलो मुंहिंजे ॿियनि ॻाल्हियुनि ते बि असरअंदाज़ थींदो। हुन में ईअं कई तरीक़ा सोचण जा हूंदा। हिकिड़ो माण्हू इहो सोचींदो मां इहा पढ़ियोसि न, इन करे फेल थियुसि, ऐं जेको आहे टीचर बि मूंसां सुठो न हलिया, इन करे मां फेल थियुसि। हिकु त जीअं मां पहिरियों ॿुधायो त इहो सोचिजे त ॿिए सां थिए त हुनखे छा मशवरा कजनि। नंबर ॿियो सोचिजे त अगरि ॿियो माण्हू मूंखे लफ़्ज़ इहे चए थो त मां हुनखे कीअं जवाबु ॾींदुसि। अगरि ॿियो माण्हू चए त तूं त पढ़ियो ई न सॼो साल, त पुछा न न मां पढ़ियो सॼो साल, बसि इम्तिहान में पेपर अहिड़ो ॾुखियो अची वियो, इतफ़ाक़ अहिड़ो थी वियो, मां त सॼो साल पढ़ियो। माना ॿियो माण्हू अगरि तंज़ करे मूंखे हीअ लफ़्ज़ चए त मां कीअं जवाबु ॾींदुसि। या ॿियो माण्हू चए त तूं त आहीं ई निकमो, त हुनखे छा जवाबु ॾिबो। हुनखे चइबो न मां निकमो कीअं आहियां, मां सॼो साल महिनत कई आहे ऐं जेको आहे या लक हुई मुंहिंजी या इहो हिकिड़ो दफ़ो ईअं थियो, पर मां पढ़ंदुसि, ॻाल्हि वई त हली कोन पई, इम्तिहान ॿिया पास बि त कया आहिनि मूं। ॿियो तरीक़ो सोचण जो इहो आहे, ॿियो असांखे अगरि ईअं टोक करे तंज़ करे त तो न कयो आहे, कीअं कयो आहे, तूं फेल्यूअर आहे ज़िंदगी में, तूं कुझु न पढ़ाईंदी ज़िंदगी में, त उनखे असां कीअं जवाबु ॾींदासीं। इहो पंहिंजे ज़हन में पाण खे जवाबूं ई ॾिजनि।
ऐं टी ॻाल्हि इहा त अल्टरनेटिव ॾिसजनि त भला जेकॾहिं ॿियो हिन जा कहिड़ा अल्टरनेटिव्स आहिनि। भला जेकॾहिं मां फेल थी वियुसि त हाणे हुनजो ॿियो छा थींदो, ॿियो मां हीअं करे सघां थो, मां हे करे सघां थो। हुनजा अल्टरनेटिव या हुनजो ॿिया जेके आहिनि ॿियूं ॻाल्हियूं कहिड़ियूं थी सघनि थियूं उहे ॾिसजनि। अगरि हिकु दोस्त नाराज़ थी वियो आहे, पहिरियों त इहो ज़िन में ख़्यालु ईंदो जेको नेगेटिव सोच हूंदो त बसि मां बेकार आहियां, मां हुन सां चङो न हलियो आहियां, अलाए इन करे पंहिंजो पाण खे सोचिजे अल्टरनेटिव ॿिया कहिड़ा अल्टरनेटिव्स आहिनि। छा मुमकिन आहे हुन दोस्त जो उन ॾींहुं मूड ख़राबु हो, उनखे बैड डे थियो हुनजो, मुमकिन आहे उन करे ईअं थियो हुजे, या मुमकिन आहे उन ॾींहुं मां अहिड़ो कुझु ॻाल्हायो हुजे। माना अल्टरनेटिव्स ॻोल्हाए उनजा सोचजनि त उनजा ॿिया कहिड़ा पॉसिबल एक्सप्लेनेशन थियनि था पिया उहे सोचजनि उन ॻाल्हि सां। जॾहिं उहे सोचींदो माण्हू त वरी पोइ पंहिंजो पाण ई आस्ते आस्ते उन में पॉज़िटिव सोचूं बि ईंदियूं त छड़ो नेगेटिव न ईंदियूं। पोइ उनखे छा कजे, उहे वरी एक्सपेरिमेंट करे ॾिसजे त ॾिसजे त भई जेकॾहिं मां पॉज़िटिव सोचियो आहे इहो त इन सां छा फ़र्क़ु थिए थो। पहिरियों अगरि मां सोचियो त दोस्त मूं ते नाराज़ आहे, पर जंहिं दोस्त सां मां ॻाल्हायमि त ॿिए ॾींहुं दोस्त साॻियो ई मूंसां ॻाल्हायो त पोइ चयुमि मां हरूभरू ग़लति सोचां पियो, हरूभरू मां सोचां पियो त दोस्त मुंहिंजो नाराज़ आहे, हो त नाराज़ आहे ई कोन, मूंखे लॻे पियो पाण खे नाराज़ आहियां मां। ईअं त जीअं मां पहिरियों ॿुधायो त अगरि माण्हू जेकॾहिं पॉज़िटिव सोच नथी अचे त उनखे चेंज करण जा कई तरीक़ा आहिनि। कुझु तरीक़ा इहे आहिनि, हिकिड़ो त इहो आइडेंटिफाई कजे प्रॉब्लम, ॿियो इहो कजे त इहो ईअं ज़हन में रिहर्सल करे ॾिसजे त अगरि ॿिए सां थिए त मां कीअं सलाह ॾियां, पोइ पाण खे उहे मशवरा ॾिए। टियों इहो त अगरि ईअं सोचे त ॿियो मूं ते अगरि तंज़ करे, मूंखे टोक हणे, मूंखे चए त तूं निकमो आहे, तूं कुझु न कयो आहे, मां हुनखे कीअं जवाबु ॾींदुसि। चौथी ॻाल्हि इहा आहे त माण्हू अल्टरनेटिव सोचे त ॿियूं पॉसिबल एक्सप्लेनेशन कहिड़ियूं आहिनि जो फेल्यूअर थियो आहे। उनखां पोइ घणा ॿिया माण्हू छा कंदा आहिनि, पनो ऐं जेका पेन खणी लिखंदा आहिनि त हिन जा प्राज़ एंड कॉन्स छा आहिनि ऐं सभु ॻाल्हियूं लिखिजनि। उनखे जॾहिं लिखिजनि थियूं उन में त पोइ काफ़ी माण्हू उन में ॾिसंदा आहिनि त असां पॉज़िटिव ॻाल्हियूं ॾिसूं ई न पिया, उहे हेॾियूं ॻाल्हियूं पॉज़िटिव आहिनि हिन शइ में। आस्ते आस्ते पोइ उनजी थिंकिंग चेंज थींदी। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे उनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं घणी या घणो शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।